अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर शाहजहान सियाल आहे एंड मां हिते चांडका सिविल हॉस्पिटल ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट में एज अ असिस्टेंट प्रोफेसर सर्व पियो कयां एंड मुंहिंजी रिसेंटली हिते सिलेक्शन थी आहे एज अ असिस्टेंट प्रोफेसर एंड मां बेसिकली पंहिंजी जेका ट्रेनिंग कई आहे बेसिक ऑर्थोपेडिक जी ट्रेनिंग जे हवाले सां मुंहिंजी ट्रेनिंग लियाकत नेशनल हॉस्पिटल कराची खां आहे एंड उन खां बाद में मां FCPS जे एग्ज़ाम पास करण खां पोइ पोस्ट फेलोशिप जेको बेसिकली मां कयो आहे जेको एग्ज़ाम FCPS खां बाद में पास करणो पवंदो आहे त तव्हां हिकिड़ी कंहिं सर्टेन स्पेशलिटी में पाण खे इंट्रोड्यूस कराईंदा आहियो त मुंहिंजो स्पेशलिटी जे हवाले सां इहो आहे त मां नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट एंड गोॾे जा कैमरे जे थ्रू ऑपरेशन जंहिंखे असां नी आर्थ्रोस्कोपी चवंदा आहियूं त जेके बिल्कुलु हिकिड़े स्मॉल इंसीशन 1 सेंटीमीटर खां बि नंढे इंसीशन में थ्रू असां गोॾे जा ऑपरेशन कंदा आहियूं जेके मशीन जे थ्रू थींदा आहिनि एंड अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि चांडका मेडिकल कॉलेज में हॉस्पिटल में असां वटि इहा फैसिलिटी आहे एंड मुंहिंजे अचण सां मुंहिंजे हेड ऑफ डिपार्टमेंट एंड डॉक्टर अब्दुल मालिक शेख जे तावन सां MS हॉस्पिटल जे तावन सां एंड असां इहा सर्विस स्टार्ट कई आहे एंड रिसेंटली असां उन में कुछ केसिस भी ऑपरेट करे चुका हूँ जंहिंमें बेसिकली इशूज़ इहो आहे मरीज़नि जो जंहिंमें गोॾनि में धक लॻी था वञनि जेके ख़ासि करे जवान स्पोर्ट्स खेॾनि था क्रिकेट जे हवाले सां आहे बैडमिंटन टेनिस खेॾनि था जेके स्पोर्ट्स इंजरीज़ उन्हनि खे थियनि थियूं जंहिंमें मुरादी आहे त को हॾे जो बज़ाहिर फ्रैक्चर न आहे बट गोॾे में हिकिड़ा सॉफ्ट स्ट्रक्चर्स जेके लिगामेंट्स हूंदा आहिनि मेनिस्काई हूंदा आहिनि उन्हनि जी इंजरी थी वेंदी आहे जेके ओवरलुक थी वेंदा आहिनि नज़र खां हटिजी वेंदा आहिनि त उन्हनि जे हवाले सां इहे कैमरे जे थ्रू ऑपरेशन जेको आहे त असां वटि उन्हनि जे लाइ ॾाढो मुफ़ीद आहे एंड असां उहो प्रैक्टिस पंहिंजी अल्हम्दुलिल्लाह स्टार्ट बि किथे कई आहे चांडका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल में ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट यूनिट 2 में अल्हम्दुलिल्लाह एंड असां कुझु हुन में केसिस भी करे चुका हूँ बेसिकली ॿियो मां जीअं चयो त मुंहिंजो इंट्रस्ट नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट जे हवाले सां आहे नी रिप्लेसमेंट बेसिकली मोस्टली उन्हनि कैंडिडेट्स में असां कंदा आहियूं जेके ओल्ड एज पॉपुलेशन हुजे वक़्त सां जोड़ जो घसी वञणु थियो हुजे गोॾे जो न मुड़णु हुजे तकलीफ़ हुजे पेन हुजे ऐं वक़्त सां ॼंघ टेड़ी थियणु शुरू थिए त उन्हनि जो असां ऑपरेशन जे ज़रिए गोॾे जी सतह चेंज करे उन्हनि खे असां हिकिड़ो आर्टिफिशियल सतह प्रोवाइड कंदा आहियूं जंहिंमें जेको आहे सो पेशेंट पेन फ्री घुमी फिरी सघंदा आहिनि या छा इहो हिकिड़ो दुनिया भर में कामयाबु ऑपरेशन आहे दुनिया भर में इहो प्रोसीजर कयो वेंदो आहे कराची में एंड अल्हम्दुलिल्लाह असां वटि इहा अपॉर्चुनिटी थी आहे त असां चांडका में बि इहा सर्विस जल्द खां जल्द स्टार्ट करणु शुरू कंदासीं एंड इंशाअल्लाह ताला इन में असांजो ताउन असल में पीपल्स पार्टी वारनि जे हवाले सां अदी फरियाल टालपुर जो तमामु घणो ताउन रहियो आहे बिलावल भुट्टो ज़दाई साहब वारनि जो ख़ासि तवज्जो हिन ते आहे त जीअं असां नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट चांडका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल में फ्री ऑफ कॉस्ट सर्विस स्टार्ट कयूं जिन जे असां सां जेको वधि में ताउन में डिप्टी कमिश्नर लाड़काना एंड उन सां गॾोगॾु मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर इशाद काज़मी साहब जो तमामु घणो ताउन आहे एंड काफ़ी शयूं फॉर्मुलेटेड आहिनि प्रोसेस में आहिनि एंड इंशाअल्लाह ताला असां इहा सर्विस जल्द खां जल्द लाड़काणे जे आवाम लाइ स्टार्ट कंदासीं जीअं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे आया आहिनि त उन्हनि जो हेल्थ ते तमामु घणो फोकस रहियो आहे उन जो मिसाल असां NICVD खे कोट करे सघूं त माशाल्लाह हिन वक़्तु जी NICVD पूरी सिंध में सर्व पई करे त शायदि हिकिड़ो अहिड़ो इदारो हुजे जेको कंहिं ॿिए सूबे में या कंहिं जाइ ते कमु कंदो रहंदो हुजे बिल्कुलु तव्हां ॻाल्हि कई ज़ाहिर आहे असां ज़रूरु पंहिंजी पार्टी में बिलावल साहब सां एक्सपेक्ट बि कयूं था त उन्हनि जो सिर्फ़ु कार्डियो हवाले सां इंट्रस्ट हुजण जे बावजूदि ॿियनि शयुनि ते बि उन्हनि जो तवजो हुजणु खपे एंड उन हवाले सां बिल्कुलु जीअं अदी फरियाल टालपुर साहिबा सां असांजी पहिरीं मुलाक़ात थी तंहिंमें असांजो सभु वॾो कंट्रीब्यूशन हुयो सुहेल अनवर सियाल साहब जेके हिन वक़्तु मिनिस्टर इरिगेशन आहिनि उन्हनि जो तमामु घणो ताउन रहियो उन्हनि असांजी अदी सां मुलाक़ात बि कराई उन्हनि सां कम्युनिकेशन बि करायो एंड असां उन्हनि ॾाढो ई अर्ज़ु रखियो त असांजी क्वालिफिकेशन एंड असां वटि जेके चांडका में फैसिलिटीज़ आहिनि उन्हनि खे असां थोरो बहितर करे आवाम जी ख़िदमत में शयूं आणे सघूं था सो उन्हनि जे हवाले सां उन्हनि जो तमामु घणो असां ताउन आहे एंड हर शइ जे हवाले सां असां उन्हनि खे लूप में रखी वेठा हूंदा आहियूं स्पेस ॾींदा आहियूं ॿुधाईंदा आहियूं असांजो स्टेटस छा आहे एंड फाइनेंशियली या इंस्ट्रूमेंटेशन जे हवाले सां उन्हनि जो तमामु घणो फोकस आहे एंड काफ़ी शयूं पाइपलाइन में आहिनि जिन ते काफ़ी उहे शयूं प्रोसेस में आहिनि त विदिन मंथ्स में
उम्मीद ही है त शयूं असां बाक़ाइदे फ्री ऑफ कॉस्ट नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट चाणका मेडिकल कॉलेज में स्टार्ट कंदासीं। तंहिंमें बिल्कुलु ताउन पीपल्स पार्टी जो बिलावल साहब, ज़रदारी साहब, भुट्टो ज़रदारी साहब एंड अदीब फरियाल टारबो एंड सोहेल अनवर साहब जो तमामु घणो रोल हाईलाइटेड आहे, जिन्हनि असांखे हर स्पेस ते हर प्रॉब्लम में असांखे सेव कंदे एंड फैसिलिटेट कंदा रहनि था पिया। मां बेसिकली तव्हांखे इहो बि गॾो गॾु ॿुधाईंदो रहां त असां वटि जेके रिसेंटली कैमरे जे थ्रू ऑपरेशन्स असां वटि 2 केसिस थिया आहिनि, उन्हनि में बेसिकली उहे मरीज़ हुया जिन्हनि जो तक़रीबन 2-3 सालनि में को इंजरी हुई, जंहिंमें लिगामेंट टियर हुयो, जेकी बेसिकली गोॾे में अंदरि ॾोरियूं हूंदियूं आहिनि, सवली सिंधी में ॾोरी सम्झाइण जे हिसाब सां त उहो जीअं टुटंदी आहे त गोॾे जो बैलेंस आउट थी वेंदो आहे, त पेशेंट जे लाइ हलणु करणु तकलीफ़, झटको ईंदो आहे, ॾाकण ते लह चढ़ ते तकिड़े हलण जे हवाले सां त उहो झटको ईंदो आहे, बैलेंस न थींदो आहे। त उहे असां ऑपरेशन्स जेके आहिनि त आर्थ्रोस्कोपी जा केसिस बि हिते स्टार्ट कया आहिनि, जंहिंमें अलहमदिल्ला मशीन्स असां वटि तमामु सुठियूं आहिनि, यूरोपियन स्टैंडर्ड जूं आहिनि एंड ज़ाहिर आहे वक़्त सां अञा बि शयूं इम्प्रूव करण जे हवाले सां असांजी तवजो बि आहे, असांजे इंस्टीट्यूशन जी, असांजे प्रोफेसर्स जी बि तवजो आहे त असां जीअं शयूं जेके बि बहितरी में बहितर शयूं आहिनि त उहे प्रोवाइड कयूं ऐं लाड़काननि जे पॉपुलेशन जे हवाले सां जे इंटीरियर सिंध में जेके बि डिस्ट्रिक्ट्स में इहा सर्विस जिते बि न आहे, बिकॉज़ इहा सर्विस जेका आहे सिर्फ़ु कराची में मुहैया थी वञे एंड उनखां बाद में हैदराबाद जो मूंखे कंफर्म न आहे, बट इंटीरियर सिंध में असां इहो फर्स्ट टाइम स्टार्ट कयो आहे त गोॾे जो कैमरे जे थ्रू ऑपरेशन करणु एंड कोशिशि असांजी इहा हूंदी त इंशाअल्लाह ताला जेके बि आवाम जे लाइ मदद करे सघूं उन्हनि जे लाइ असां फ्री ऑफ कॉस्ट इहा सर्विस स्टार्ट कयूं एंड वधि में वधि उन्हनि जे जेको आहे सो असां उन्हनि जी तकलीफ़ में उन्हनि जे लाइ हेल्प आउट कयूं। त असांजो बेसिकली टारगेट इहो ई आहे त जेके एडवांस सर्जरीज़ लखनि रुपयनि जो कराची में थियनि थियूं पियूं, असां फ्री ऑफ कॉस्ट लाड़काणे शहर, लाड़काणे वासियुनि ऐं सिंध वासियुनि खे प्रोवाइड करे सघूं। अल्हम्दुलिल्लाह असांजे मज़हब जे लिहाज़ सां या असांजी सोसाइटी जे लिहाज़ खां त माण्हू इंसान दर्द जेके रखनि था, माण्हू जेके इंसानी दर्द महसूसु कनि था, उहे तमामु घणा माण्हू मौजूदु आहिनि। बाज़ारि असांखे भले नज़र न ईंदा कंहिं बि कम में कंदे, बट इनडायरेक्टली उन्हनि जी ज़रूरु सपोर्ट हूंदी आहे ग़रीबनि जे लाइ ऐं उन्हनि जी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि जी मदद ज़रूरु कंदा आहिनि। त तव्हां बिल्कुलु नालो ॿुधो हूंदो ज़ुल्करनैन सियाल साहब जो, हिकिड़ो सोशल एक्टिविस्ट आहिनि जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि जे हवाले सां जेके उन्हनि जी हेल्प आउट कंदा आहिनि, उन्हनि जा दस्तरख़्वान बि हलनि था पिया एंड उन्हनि जो जेको आहे बेसिकली हर जेको बि दर ते वेंदो आहे त उनजी काफ़ी मदद कई वेंदी आहे एंड उनखां अलावा मुमताज़ वेलफेयर जी बि मां ॻाल्हि कयां त साईं अब्बासी साहब आहिनि असांजा, तमामु उन्हनि जो सुठो कंट्रीब्यूशन आहे, यंग एज में क्वालिफिकेशन करे आया आहिनि एंड उन्हनि पंहिंजी लाइफ वक़ुफ़ कई आहे इन हिकिड़े सुठे काज़ लाइ जंहिंजी जेका आहे तारीफ़ कई वञे या जेको बि इनखे असां तारीफ़ कयूं, भलो चऊं, उहो तमामु घटि आहे एंड असां उमेदु कंदासीं त लाड़काणो हिकिड़ी अहिड़ी सिविलाइज़ेशन आहे, इंडस सिविलाइज़ेशन जो अहिड़ो हिसो आहे जिते हर क़िस्म जो हर तरह जो माण्हू रहे थो एंड फ्यूचरली हिकिड़े पंहिंजे शहर खे ओन करणु, पंहिंजी हॉस्पिटल खे ओन करणु, पंहिंजे माण्हुनि खे ओन करणु, जंहिंमें गवर्नमेंट सां गॾो गॾु माण्हुनि जो ताउन असांखे तमामु घणो दरकार हूंदो। जेके बि वसंदीअ वारा माण्हू आहिनि त असां सां ताउन बि कनि डिफरेंट तरीक़नि सां, पेशेंट खे दवा वठी ॾियणु आहे, पेशेंट खे थोरी सपोर्ट करणु आहे, असां उन्हनि जा ज़रिया थियण लाइ तयारु आहियूं। जी उन्हनि जी सपोर्ट हूंदी त इंशाअल्लाह इहे सर्विसिस बजाए जो पेशेंट लाड़काणे में छॾे कराची में वञे एंड इंशाअल्लाह ताला असां उहा सर्विस जीअं इन्हनि खे एट द डोर स्टेप इन जे शहर घर में ॾेई सघूं।